दरिया अंदर जा दहशता के वक्त क़यामत थी वेंदी तो मां त रुगो इन सुबुह ते का लहर उभारे वेंदासीं। हाणे असांजे दोस्त सिंगार चाटियो खे गुज़ारिश कंदुसि त पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर। सिंगार चाटियो हाँ तो उनके पंहिंजो पालनहार थो सम्झां जंहिंखे तूं सिर्फ़ु पाणीअ जो दरिया थो सम्झी। जीअं सिंधी दोस्तनि जो थोराइता आहियूं जे असांखे इनवाइट कयो ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। हीउ ग्रीन पाकिस्तान प्रोजेक्ट जेको सिर्फ़ु पंजाब खे सरसब्ज़ ऐं ग्रीन कंदो, असांजे धरती खे असांजे वतन खे बंजर कंदो। छह केनाल धाड़ेल केनाल आहिनि असां वटि। धाड़ेल जी जेकी राज हूंदो आहे उहो माण्हू मारींदा आहिनि, हिकु ॿ ॾींहं खणी वेंदा आहिनि, पर हीउ जेको दरिया ते जेको हीउ धाड़ो आहे, केनाल आहिनि, हीअ छह केनाल हीअ असांजी ज़मीनूं बंजर करे असांजी धरती तबाह बर्बाद करण जो मनसूबो आहे। इनखे सिंधी क़ौम हीअ शागिर्द अॼु पंजाब खे ॿुधाइण लाइ गॾु थिया आहिनि त हीउ जेको मनसूबो आहे असां कते असां हिनखे क़बूल कोन कंदासीं। ॿियो वरी असांजे मुख़्तलिफ़ पाकिस्तान जीअं ठहियो आहे, मां चवंदो आज़ादु कोन थियो आहे, ठहियो आहे। आज़ादु वतन थींदा आहिनि, मुल्क ऐं वतन में फ़र्क़ु आहे। मुल्क ठाहिया वेंदा आहिनि ऐं जेको वतन हूंदो आहे उहो कुदरती, जीअं सिंध वतन आहे कुदरती ठहियलु आहे, कंहिं अची करे जिना कोन ठाहियो आहे। हीउ वतन असांजो धरती जेकी 43 खां पोइ क़ाबिज़ हुकूमत अची करे पंजाब अची करे पोइ मुख़्तलिफ़ नालनि सां हर रोज़ु फुरूं धाड़ा, कंहिं महिल असांजो कारूं जो खसनि पिया त कंहिं महिल असांजे दरिया ते दाड़ो, कंहिं महिल ॿेटनि ते दाड़ो। हीअ सभु जेके मनसूबा आहिनि इहे सिंध दुश्मन मनसूबा आहे। ऐं धरती असांजो हीअ आख़िरी जेकी वालार आहे इहा पका जी जंग आहे। जे दरिया न हूंदो असां बि न हूंदासीं। इन करे सीरियस हिन मसइले खे सम्झो। पंहिंजो हीउ जेको हीउ दरिया आहे हीउ पालनहार आहे, असांखे पाले थो। जे दरिया न हूंदो त असां बि न हूंदासीं। ऐं ॿियो अॼु 3 बजे स्टूडेंट लॉ जे स्टूडेंट कानून जे शागिर्दनि पारां असां हिकु एहतजाज रखियो आहे। अली प्लस खां नसीम नगर ताईं रैली आहे। शार्ट जो मक़सदु इहो आहे त गर्मी बि हुई ऐं रोज़ा बि आहिनि दोस्तनि खे, इनजे करे मुख़्तलिफ़ नंढी गरजाणी रखी वई जंहिंमें रैली जो नालो ॾेई करे उन में तव्हां सभिनी खे शिरकत करण जी दावत था ॾियूं त हितां जेको वाइंड अप करे पाण होॾे